जय झूलेलाल। अचो असां वरी गॾिजी मिली करे पंहिंजा सिंधी अखर पढ़ूं लिखूं। जीअं त पाण ॼाणूं था पिया कि पाण सिंधी रीडर पहिरियों सर्टिफिकेट कोर्स कयूं था, जेका राष्ट्रीय सिंधी ॿोली विकास परिषद बड़ौदा जी बुक आहे। पाण कुझु अक्षर पढ़िया हुयासीं। अॼु हुन खां अॻिते पाण कंदासीं। अचो त पहले पढ़णु सिखूं। र पाण हेसी ताईं पढ़ी चुका आहियूं, हाणे हितां खां पढ़ंदासीं। र र रिछ, र रिछ, र रतु, र रिछ, र रतु, ड़ ड़ माड़ी, ड़ कड़ो, कड़ो माड़ी, ड़ ज़ ज़ंजीर, ज़ जंजीर, ज ज़मीन, ज़ ज़मीन, स स सत, स सच, स सत, स सच, श शहर, श शहर, श शक, श शहर, श शक, स संदूक, स संदूक, स सलाह, स सलाह, स संदूक, ज ज़रूरत, ज ज़रूरत, ज़ ज़रूर, ज़ ज़रूरत, ज़ ज़रूर। अचो त हाणे इहे अखर लिखणु सिखूं। र रिछ, र रिछ, हीअं र रिछ, ड़ चार बिंदियूं, ॾिसो ड़ चार बिंदियूं, वरी ठाहियो ड़, हे र, हे ड़ चार बिंदियूं मथां, ज़ हिकु बिंदी मथां, ज़ंजीर, ज हिकु बिंदी मथां, ज़ंजीर, वरी सां ॾिसो र ड़, र ड़ ज़, र ड़ ज़ थी वियो। हाणे अॻिते वधूं। स स सत, स सच, इन्ही में ई पाण टे बिंदियूं लॻाए छॾींदासीं मथां, त हे थी वेंदो श। ॾिसो हे स हथ सां लिखण में दिक़त थी थिए, श ठीकु आहे। उन खां पोइ पाण टे बिंदियूं स श, मथां टे बिंदियूं श, स
संदूक सफ़ा, संदूक सफ़ा। वरी सां ॾिसो संदूक कीअं ठहंदो आहे, हीअं हीअं। हलो हिकु दफ़ो वरी सां ॾिसूं था। ॾिसो श स श, हे स, हे श, हे स, हे श, स, सफ़ा, स। थोड़ो वॾो वॾो ठाहिणो थो पए तव्हांखे सम्झाइण लाइ, हीअं नंढो ठाहिणो स। हिन में ई मथां बिंदी लॻाए छॾंदासीं हिकु, त हे थींदो ज़, ज़रूरु, ज़रूरत। कीअं, हीअं ठातोसीं पाण। मथां बिंदी लॻाईसीं ज़रूरु। अॼु ही पाण 7 अखर सिखियासीं, त हिन जी प्रैक्टिस कजो। वरी अॻिते नए अखरनि सां गॾु मिलंदासीं, त ज़ोर सां चओ जय झूलेलाल। तव्हां सभिनि सां मुंहिंजी हिकिड़ी वेनिती आहे कि पंहिंजी सिंधी भाषा खे अॻिते अगरि वधाइणु चाहियूं था, त तव्हां चैनल खे लाइक शेयर एंड सब्सक्राइब बि कंदा हलो। ज़ोर सां चवंदा हलो जय झूलेलाल, जय झूलेलाल।